साल जे अचण खां पोइ मां नंढनि नंढनि कमनि मां आज़ाद थी वेंदसि, बल्कि मां सभु पंहिंजा कम उन खां कराईंदसि। मूं मुंहिंजी घरवारी थियण वारी आहे, तुंहिंजी नौकरानी थोड़ी जो तुंहिंजा सभु कम कंदी। निणान जे रिश्ते जी अहमियत चांडोकी खे ख़बर आया था, भला वो मूंसां बिठाए हिन घर में सुकून से रही सघंदी। माना त तूं नूंहं ऐं ससारा ड्रामा ॾिसी ॾिसी वो किरदार निभाइण थी चाहीं। ॾिस अदा, जेकॾहिं घर में सुकून वारो माहौल हूंदो त सभु ख़ुशि रहंदासीं, बोर न थींदासीं। हा इहो त आहे, पर तोखे मुंहिंजे ख़ातिर मुंहिंजी उमिरि जो घणे मां घणो ख्यालु रखणो आहे। चलो ठीकु आहे, पर हुन जे बदले में मां तव्हांखां ख़र्ची त लाज़मी घुरंदसि न, ख़र्ची बि घुरंदसि ऐं ख़र्च बि कराईंदसि। मंज़ूर आहे मुंहिंजी भेण। हाणे तूं हीअं कर, बाबा साईं ते ज़ोर घणो रख, जे हिकु न ॿिनि ॾींहंनि में मुंहिंजी शादी थी वञे। बाबा चयो आहे त गर्मियूं कुझु घटि थियनि, अक्टूबर जी आख़िर में या नवंबर जे स्टार्ट में तुंहिंजो निकाह कराईंदासीं। अक्टूबर ई नवंबर अञा परे आहे। हाणे इहो सोच त मूंखां इंतज़ार किथे थींदो। माफ़ कजो बिजार खान, मां हिन सीट ते वेहण खां पोइ कानून जे लाइ सोचींदो आहियां ऐं कंहिंजूं फर्ज़ूता घुर्जूं पूरियूं करण लाइ न। छा मूं मथां थियल हमले जी इंक्वायरी ऐं ॾोहिनि जी गिरफ़्तारी कानून जे बरख़िलाफ़ अमल हूंदी? इन जे लाइ मां सूबेदार खे सख़्त हिदायतूं जारी करे चुको आहियां। तव्हां पंहिंजे ज़ाती दोस्त शम्स जी बाज़ियाबी जे लाइ छा कयो आहे? ॾिसो, इन हवाले सां मां तव्हांजे साम्हूं जवाब ॾियण आहियां, पोइ बि तव्हांजी तसली जे लाइ तव्हांखे ॿुधायां, हू 2 ॾींहंनि खां पोइ पंहिंजे घर वापसि हूंदो। सर अली साहब, जेकॾहिं पुलिस सचाई ते चढ़े न त समुंड मां बि सुई ॻोल्हे कढे, पर मूंखे ज़ाती तौर ते तव्हांजे रवैये ॾाढो मायूस कयो। ॾिसो मिस्टर बिजार खान, तव्हां था चओ त तव्हांजे ज़ाती मामलनि जे करे मां तव्हां ऐं खान बहादुर जे विच में अचां, इहो कोन थींदो। सर अली, नौकरियूं अचणी वञणियूं आहिनि, एॾो बेमुरवत रवैयो तव्हांजे लाइ ठीकु न आहे। बिजार खान साहब, मां शुरूआत में ई पंहिंजे रवैये जी माज़रत करे चुको आहियां। मां कानून मुताबिक़ सभिनी सां हिकु जहिड़ो रवैयो करण जे लाइ मजबूर आहियां। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।